इलेक्शन कमीशन सिंध जे इख्तियारनि मकानी चूंडुनि लाइ सिंध हुकूमत खां अमलो, गाॾियूं ऐं ॿियूं सहूलियतूं घुरे वरितियूं। मकानी चूंडुनि में रिटर्निंग ऑफिसर्स ऐं ॿिए अमले जी सिक्योरिटी लाइ बि क़दम खणण जी सिफ़ारिश कई वई आहे। उन हवाले सां मिलियल ॼाण मूजिबि त सिंध में बलदियाती चूंडुनि दौरान कंहिं बि अणवणंदड़ वाक़िअनि खे मुंहुं ॾियण लाइ इलेक्शन कमीशन जे इख्तियारनि पारां सिंध हुकूमत खां रिटर्निंग ऑफिसर, ज़िले रिटर्निंग ऑफिसर्स समेत इलेक्शन में कम कंदड़ ॿिए अमले जे लाइ सख़्त सिक्योरिटी तलब कई वई आहे। जॾहिं त चीफ इलेक्शन कमिश्नर सिंध पारां सिंध चीफ सेक्रेटरी वटि सिक्योरिटी ऐं सहूलियतुनि जो तफ़सीली चार्टर पेश करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन जे सिफ़ारिशुनि खां पोइ चीफ सेक्रेटरी पारां पहिरीं मरहले में बलदियाती इलेक्शन वारनि ज़िलनि सखर, घोटकी, जैकबाबाद, शिकारपुर, खैरपुर, मीरपुर ख़ास, नौशहरो फिरोज समेत ॿियनि ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स तोड़े मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काणो ऐं सखर डिवीज़न जे कमिश्नर्स ऐं डीआईजीज़ खे हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। चीफ सेक्रेटरी संदनि हद वारनि ज़िलनि में पोलिंग स्टेशन्स ते चौदीवारी जो अॻुवाट बंदोबस्त करे पोलिंग अमले लाइ रिहाइश, वॉशरूम, पीअण जे साफ़ पाणी जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। जॾहिं त चीफ इलेक्शन कमिश्नर जी सिफ़ारिश बाद सिंध जे चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत पारां लॻे पियल डीआईजीज़ तोड़े कमिश्नर्स खे सिक्योरिटी ऐं सहूलियतूं लाइ प्लान तरतीब ॾेई रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर पारां चीफ सेक्रेटरी वटि पेश कयल सिफ़ारिशनि वारी चार्ट ज़रिए हसास ऐं इंतिहाई हसास पोलिंग स्टेशन्स ते पुलिस एहलकारनि समेत पुलिस जा हाई कमान ऑफिसर मुक़रर करण जी बि घुर कई वई आहे। उन हवाले सां चीफ सेक्रेटरी पारां चीफ इलेक्शन कमिश्नर जे ख़त खां पोइ समूरनि लॻपियल इख्तियारनि खे हिदायत कई वई आहे त ज़िले रिटर्निंग ऑफिसर्स तोड़े रिटर्निंग ऑफिसर लाइ गाॾियुनि जो बि बंदोबस्त कयो वञे।